ईरान में हादसे जो शिकार बस जे सालार पाण मथां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। सालार सैयद अथर हुसैन शमसी वाक़े जो ज़िम्मेवार बस खे फिट करार ॾींदड़ अख़्तियारनि बस मालिक ऐं ड्राइवर खे करार ॾेई छॾियो। पांधड़नि जे बस सां हादसो यज़्द भरिसां दशहर में ब्रेक फेल थियण सबबि पेश आयो। अथर हुसैन हाशमी वधीक चयो त मुंहिंजी ईरान में गिरफ़्तारी, डिपोर्ट, दाख़िला ते पाबंदी ऐं रजिस्ट्रेशन रद्द करण बाबति ॻाल्हियूं पखेड़ियूं वयूं। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ईरान में हादसे जो शिकार बस जे सालार पाण मथां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। सालार सैयद अथर हुसैन शमसी वाक़े जो ज़िम्मेवार बस खे फिट करार ॾींदड़ अख़्तियारनि बस मालिक ऐं ड्राइवर खे करार ॾेई छॾियो आहे। पांधड़नि जी बस सां हादसो यज़्द भरिसां दशहर में ब्रेक फेल थियण सबबि पेश आयो। अथर हुसैन हाशमी जो इहो चवणु आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर आहे। ईरान में हादसे जो शिकार बस जे सालार पाण मथां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। सालार सैयद अथर हुसैन शमसी वाक़े जो ज़िम्मेवार बस खे फिट करार ॾींदड़ इख़्तियारनि बस मालिक ऐं ड्राइवर खे करार ॾेई छॾियो आहे। जॾहिं त पांधीरनि जी बस सां हादसो यज़्द भरिसां दशहर में ब्रेक फेल थियण सबबि पेश आयो। सालार जो इहो चवणु आहे। हिन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे लाड़काणे वारा रशीद समूह जी। रशीद, तफ़सील आहे। जी बिल्कुलु, ईरान जे शहर यज़्द में हादसे जो शिकार बस जे सालार जेको आहे सैयद अतर हुसैन शाह शमसीअ लाड़काणो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो आहे त जेको बस जो सालार आहे अतर हुसैन शाह, उन जेको पाण मथां लॻल समूरनि इल्ज़ामनि खे रद्द कंदे वाक़े जो ज़िम्मेवार बस खे ऐं फिटनेस जारी कंदड़ अख़्तियारनि ऐं बस मालिक ऐं ड्राइवर खे करार ॾेई छॾियो आहे। पांधीरनि जी बस सां हादसो यज़्द शहर भरिसां दशहर में जेको आहे बस चाड़ीअ ते जेको आहे चढ़ण सां जेको आहे बस जे ब्रेक फेल थियण सबबि पेश आयो आहे। अतर शाह जो चवणु आहे वाक़ियो हादसो आहे, उनखे ॿियो को रंग नथो न ॾिनो वञे ऐं वाक़े खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ प्रोपेगंडा कई वई आहे। प्रोपेगंडा पाकिस्ताननि खे अरबनि खां रोकण जी हिकिड़ी साज़िश आहे। ऐं सालार जो वधीक चवणु आहे त हादसे में 28 पांधीअड़ा शहीद थिया ऐं 20 खां वधीक जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। जेको हादसो इंतिहाई ॾुखाईंदड़ आहे। ईरान हुकूमत ख़ासि तौर ते यज़्द जे गवर्नर जो शुक्रियो हुन अदा कंदे चयो आहे त शहीदनि जा जेके मड़ आहिनि ज़ख़्मियुनि खे पाकिस्तान आणण में हुनजो वॾो किरदारु रहियो ऐं शहीदनि जे मड़नि खे सरकारी एज़ाज़ सां पाकिस्तान मोकिलियो, जंहिं ते मां ईरान जे हुकूमत ऐं गवर्नर यज़्द जो शुक्रियो अदा कयां थो। ऐं काफ़िले में 2 बसियूं हुयूं। हादसे जो शिकार ॿ ॾींहं अॻु नाइब सालार आसिफ सरकी जी अॻवाणीअ में निपटो ऐं बस में सवार पांधीअड़ा ऐं जेको आहे पांधीअड़नि जे इसरार कयो त खेनि हर सूरत में अॼु अरबनि ॾांहुं वञिणो आहे ऐं ॿी सूरत में हू ॻोठ वेंदा। तंहिं करे मां खेनि गाॾीअ में विहारे ऐं नाइब सालार सां गॾु उन्हनि खे मोकिलियो। बस जे हालत जो ज़िम्मेवार बस मालिक ऐं तेज़ रफ़्तारीअ जो ज़िम्मेवार ड्राइवर आहे। बस हलाईंदड़ जेको ड्राइवर आहे गुलखान ज़िंदा आहे ऐं ॿी बस चेलम जे मौक़े ते अरबनि लाइ इराक करबला पहुती आहे, जेका बस वापसि पाकिस्तान ईंदी। ऐं वाक़े बाबति मूं FBI कमिश्नर आसिफ अबड़ो सां राब्तो कयो, जंहिं डिप्टी वज़ीर आज़म सां राब्तो कयो ऐं डिप्टी वज़ीर आज़म इसहाक़ डार ईरान में पाकिस्तानी सफ़ीर मुदसिर टीपो सां राब्तो कयो ऐं मां सदर आसिफ ज़रदारी। सालार जो चवणु आहे त वज़ीर आज़म मोहम्मद शहबाज शरीफ़ ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सैयद नासिर हुसैन शाह जो हादसे में भरपूर उन्हनि जो किरदारु रहियो ऐं शहीदनि ऐं ज़ख़्मियुनि जा वारिस वाक़े बाबति कुझु चवनि मूंखे अखियुनि ते क़बूल आहे, छाकाणि जो उन्हनि सां वॾो हादसो पेश आयो आहे। ऐं वधीक सालार जो चवणु आहे त मुंहिंजी ईरान में गिरफ़्तारी, डिपोर्ट, दाख़िला ते पाबंदी ऐं रजिस्ट्रेशन रद्द करण बाबति अफ़वाहूं फैलायूं वयूं ऐं मां ईरान काउंसलेट में रजिस्टर आहियां ऐं मां पंहिंजी मर्ज़ीअ सां पाकिस्तान आयो आहियां। मां ॿीहर 7 ज़ख़्मियुनि लाइ ईरान पियो वञा ऐं वधीक सालार चयो त मां हर हिकु पांधीअड़े खे 1,45,000 वरिता। ॿियो साल जेके आहिनि सालार उन्हनि खां वधीक पैसा वठंदा आहिनि, जेकी मूं ख़िलाफ़ प्रोपेगंडा करे रहिया आहिनि ऐं मुंहिंजे कारवान में पूरे पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते पूरी सिंध जा पांधीअड़ा ज़ियारतुनि ॾांहुं वेंदा आहिनि। जी ठीकु आहे रशीद समूह, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ। लकी गुलाम शाह में पुलिस जे जुर्त मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान जे वारसनि एहतजाज कयो। 3 ॾींहं अॻु लखी मोड़ तां होटल ते वेठल नौजवान एजाज़ अहमद मीर भर खे पुलिस गिरफ़्तार करे खणी वई हुई। राति जो देर सां नवाब शाह ज़िले जे दौड़ पुलिस फाटक क्रॉसिंग पट जुर्त मुक़ाबिलो ॾेखारे नौजवान खे मारे छॾियो हो। मक़तूल नौजवान जी वारसनि अमर हुसना, वकार, मीर मुर्तदा मीराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान खे होटल तां पुलिस खणी फुरिजी कूड़े मुक़ाबले में क़तल कयो आहे। हुननि IG सिंध तोड़े
आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी संदनि इंसाफ़ कयो वञे। हारूशाह में करबला शहीदनि जी यादि में चालीहो निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। हर साल जियां हिन साल बि अंजुमन शोहदा करबला तरफ़ां मरकज़ी इमाम बारगाह सैयद अहमद बुखारीअ में करबला जे शहीदनि मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि जो चालीहो निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें नाले वारनि आलमनि ज़ाकिर सज्जाद अली मशहदी, सद्दाम हुसैन नजफ़ी, आफ़ताब अहमद खोसो मजलिस अज़ा बर्पा कई, जॾहिं त सिंध जे मशहूर नूंह ख़्वाननि सब्तैन हैदरी, मुजाहिद नशाद, बख़्तियार अली शीदी ऐं नईम अब्बास उस्ताद ग़ुलाम मुस्तफ़ा टालपुर नूंह ख़्वानी कई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां मातमी जुलूस पहुता ऐं नूंह ख़्वाननि शिरकत कई। खोड़ा में पीपी अॻवाण ऐं डेकोरेशन जी दुकानदार खे बाअसर मुबैना मारकुट कई, जॾहिं त बाक़ी ख़िलाफ़ वापारियुनि ऐं शहरनि एहतिजाज कयो। गुल मोहम्मद शेख, तारिक हबीब ऐं ॿियनि जी अॻवानी में रिपड़ी रोड ते टायर साड़े रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े मुतासिर दुकानदार सरदार गुल मोहम्मद शेख ॿुधायो त मुहर्रम शरीफ़ में न्याज़ लाइ डेकोरेशन जी दुकान तां खयल दैगियुनि जी मसवाड़ जा पैसा घुरण तां बासिर दुकान ते अची करे तशदुद जो निशानो बणायो। होॾां पुलिस पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं FIR दाख़िल करे जवाबदार जी गिरफ़्तारी जो यकीन ॾियारियो, जंहिं बाद एहतिजाज ख़त्म कयो वियो। जोही में ड्रेनेज जो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। जोही शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि हुसैनाबाद कॉलोनी, बचल खान रिंद ऐं न्यू कॉलोनियुनि में गुज़िरियल 7 ॾींहनि खां ड्रेनेज जो गंदो पाणी निकाल न थियण करे मुज़ाहिरो कयो वियो। ग़ुलाम रसूल थहीम, नजीब बिलावल, ग़ुलाम मुस्तफ़ा लशारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जा डिस्पोज़ल बंदि हुअण सबबि गटरनि जो पाणी निकाल न थियण करे पाणी घरनि में दाख़िल थी रहियो आहे, जंहिं सबबि केतिरनि ई पोरितनि जा घर ड्रही पट थी विया आहिनि। उन्हनि चयो त गटरनि जो पाणी गंदो हुजण करे शहरी तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुननि आला अमलदारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो ऐं मसइला हल न थियण जी सूरत में एहतिजाजी तहरीक जारी रखण जो पिणु ऐलान कयो। सांगर में मुनशियात जे आम वाहपे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ज़िले में हलंदड़ मंशियात ख़िलाफ़ STP ऐं सिविल सोसाइटी पारां मीरपुर ख़ासि चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन अब्दुल जब्बार जुणिजू ऐं ॿियनि चयो सांगड़ शहर में सरेआम आइस, चर्स ऐं शराब विकिरो थी रहियो आहे, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। उन्हनि आला इख़्तियारनि खे ज़िले में मंशियात जे विकिरे जो नोटिस वठण जी घुर कई आहे। मिठियाणी में गवर्नमेंट सिंध तरफ़ां मुफ़्त इलाज मोबाइल सर्विस कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें सवें मरीज़नि जूं टेस्टूं कयूं वयूं। मोबाइल सर्विस कैंप में तजुर्बेकार डॉक्टरनि मरीज़नि खे चकासे खेनि मुफ़्त में दवाऊं फ़राहम कयूं। मेडिकल कैंप में मरीज़नि जूं हर क़िस्म जूं टेस्टूं बि मुफ़्त कयूं वयूं। मिठियाणी शहर ऐं भरपासे जे ॻोठनि जे सवाई माण्हुनि तिबी कैंप मां सहूलियतूं हासिल कयूं। तलहार में टंडेबाग पुलिस ऐं बाअसर वडेरे जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हक़ नवाज़ लाशारी, ज़ाइफ़ जुणिजू ऐं ॿियनि मीडिया ॿुधायो त टंडोबागो पुलिस बाअसर वडेरे जे चवण ते नौजवान अली जान जुणिजो खे कूड़े केस में गिरफ़्तार करे जेल मोकिले छॾियो आहे। उन्हनि चयो त टंडोबागो पुलिस असां सां ज़्यादती कई आहे, असां ग़रीब आहियूं। पुलिस बाअसर जे चवण ते नौजवान खे गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल कयो आहे। उन्हनि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन ऐं बस वारनि खां मुतालबो कयो त बाअसर वडेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। तरड़ी मोहब्बत वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। शहर मां कार सवार 5 ॼणनि हथियारनि जे ज़ोर ते चौकीदार खे यरग़माल बणाए नज़ीर भंड जे किरयाने जी दुकान जा ताला टोड़े 2 लख रोक रक़म ऐं लखें रुपयनि जो क़ीमती सामान चोरी करे विया। बदमनी ख़िलाफ़ शहरियुनि हैदर लाशारी, बशीर भंड ऐं महबूब जावरी जी अॻवाणीअ में थाणे जे गेट अॻियां पुलिस जी नाइलीअ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते मुतासिर दुकानदारनि चयो त ड्यूटी कंदड़ पुलिस अहलकारनि अॻियां चोरनि चौकी ॾींदड़ चौकीदार खे यरग़माल बणाए दुकान जा ताला टोड़े किरयाना जी दुकान में दाख़िल थी लखें रुपया रोक रक़म ऐं क़ीमती सामान खणी फ़रार थी विया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त चोरी थियल सामान ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। ॿी सूरत में शटबंद हड़ताल करे पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक
हलाई ॾींदी। ॿिए पासे एहतिजाज कंदड़नि सां पुलिस पहुची ॻाल्हियूं करे चोरी वापसि कराइण जो यकीन ॾियारे एहतिजाज ख़तमु करायो। मिठियाणी में वॉलीबॉल रांदि जी टूर्नामेंट थी गुज़री। स्पोर्ट टीम में मिठियाणी वासी मिंठार चांडियो शौकत मलिक ऐं वकार मलिक जी कोशिशुनि सां आल सिंध वॉलीबॉल टूर्नामेंट मुनक़िद कई वई। टूर्नामेंट में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि दादू खैरपुर तंडुअल अयार ऐं नशर फिरोज़ लाड़काणो ऐं कराची जे ज़िलनि जी टीमुनि हिसो वरितो। कुझु सालनि बाद थींदड़ रांदि खे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि खां रांदीगरनि शौक़ीननि वॾी अंग में शिरकत कई। सॼी राति रांदि जी दिलचस्प मुक़ाबलनि खां पोइ ॿ टीमियूं रांदि जे फाइनल में पहुतियूं। शफ़ीक़ कुरैशी क्लब दादू ऐं कोटड़ी क्लब जो ज़बरदस्त मुक़ाबलो थियो। आख़िर में दादू जी टीम फ़तेह हासिल कई। मुअज़्ज़िज़ महिमाननि खटींदड़ टीम में रोक रक़म ट्रॉफियूं ऐं इनाम पिणु ॾिना, जॾहिं त खटींदड़ टीम जे कप्तान खे बोस्की जो पटको पारायो वियो।